हालानी का खबर शेयर कंदालूं। क़ौमी शाहरा ते वारसनि जे धरणे बैदि मक़तूल नौजवान काशिफ बांबर जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। काशिफ बांबर जे क़त्ल जी FIR में मुरीद सोलंगी ऐं संदसि पुट समेत 5 ॼणा नामज़द जवाब कया विया आहिनि। जवाबदारनि पुट खे अगवा करण बैदि नाहक गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे फरियादी पीउ जो इहो चवणु आहे। गुज़िरियल राति क़त्ल थियल नौजवान खे पुलिस फोरू ॼाणाए पंहिंजे ई गोली लॻण सबबि मौत थियण जी दावा कई हुई। हालानी का खबर शेयर करूं। क़ौमी शाहरा ते वारसनि जे धरणे बैदि मक़तूल नौजवान काशिफ बांबर जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। काशिफ बांबर जे क़त्ल जी FIR में मुरीद सोलंगी ऐं संदसि पुट समेत 5 ॼणा जवाबदार नामज़द कया विया आहिनि। जवाबदारनि पुट खे अगवा करण बैदि नाहक गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे फरियादी पीउ जो इहो चवणु आहे। गुज़िरियल राति क़त्ल थियल नौजवान खे पुलिस फोरू ॼाणाए पंहिंजी गोली लॻण सबबि मौत थियण जी दावा कई हुई।